बिलावल हाउस कराची में बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पीपल्स पार्टी जी सीसी जो इजलास मुल्क की सियासी सूरत हाल जो जायज़ो वरितो पियो वञे। इजलास में चइनी सूबनि मां पीपी जा अॻवान शरीक, पीपी जी सीनियर क़यादत बि इजलास में शरीक। इजलास में अहम फ़ैसिलनि जो इम्कान। सुप्रीम जुडिशियल काउंसिल जा बधारदार इजलास मुनक़िद। 70 शिकायतुनि जो जाइज़ो वरितो वियो। जजनि जी ज़ाब्ता इख़्लाक़ में अक्सरियत राय सां तरमीम जी मंज़ूरी ॾिनी वई। 2 शिकायतुनि ते वधीक कार्रवाई जो फ़ैसिलो। ॿिए इजलास में 7 शिकायतुनि ते जाइज़ो वरितो वियो। ॿिए इजलास में जस्टिस सरफराज़ डोगर जी जाइ ते पेशावर हाई कोर्ट जो चीफ जस्टिस शरीक थियो। कारसाज़ साहनियो अॼु बि असांजे ज़हन में ताज़े ज़ख़म जीअं आहे। हमले बावजूद शहीद बेनज़ीर भुट्टो जमहूरियत लाइ जदोजहद जारी रखी। शहीद बेनज़ीर भुट्टो दहशतगर्द जो मुक़ाबिलो कंदे शहादत माणी। शहीद बीबी दहशतगर्दनि, इंतिहा पसंदनि ऐं सहूलियतकारनि आॾो न झुकी। पीपल्स पार्टी अॼु बि शहीद बीबी जे काफ़िले खे गॾु खणी हली रही आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी कारसाज़ थाने जी यादगार जो दौरो पिणु कयो। कारसाज़ साहने जे शहीदनि जी अरड़ी वरसी अॼु मल्हाई पई वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं गड़ी खुदाबख्श भुट्टो जे जान निसार बेनज़ीर क़ब्रिस्तान में क़ुरान ख़्वानी इज्तिमाई दुआ घुरी वई। पीपी अॻवाननि बि गुमनाम शहीदनि जी क़ब्रुनि ते चादरूं चाढ़े गुल निछावर कया। शहीदनि खे भेटा पेश। 18 अक्टूबर 2007 में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वापसि ॾे वरी त मथसि आपघाती हमिलो कयो। धमाके में केतिरा ई कारकुन शहीद थी विया हुआ। ख़ातून अव्वल आसफा भुट्टो ज़रदारी चयो आहे त कारसाज़ साहने जो हंधि पाकिस्तान में जमहूरियत जे रत जी जिदोजहद जो शाहिद आहे। डिजड़नि दुश्मननि कारसाज़ ते ताड़ में वेही जमहूरियत ते हमलो कयो। दुश्मन हमले बावजूद जमहूरियत जे सफ़र खे रोके न सघिया। कारसाज़ जे शहीदनि पारां पोखियल हिम्मत जो बिज अॼु बि हर तहरीक में फुटी रहियो आहे। सरहदी चिकटान बैदि कतर जी टकड़ी में पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान विच में अॼु दोहा में ॻाल्हियूं थींदियूं। पाकिस्तान अफ़गान सरज़मीन तां दहशतगर्द गिरोहनि ख़िलाफ़ तस्दीक जोगी कार्रवाई जो मुतालबो कंदो। परॾेही तर्जमान जो चवणु आहे त बचाव वारे वज़ीर जी क़यादत में आला सतही वफ़द अॼु दोहा में अफ़गान तालिबान सां ॻाल्हियूं कंदो। ॻाल्हियुनि में अफ़गानिस्तान मां थींदड़ सरहद पार दहशतगर्दी जे फौरी ख़ात्मे ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी। पाकिस्तान कंहिं छिकटान जी ख़्वाहिश नथो रखे। पाकिस्तान इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम लाइ पुरअमन हल चाहे थो। अफ़गान तालिबान खे पंहिंजे आलमी वाइदनि जी पासदारी करणु घुरिजे। अफ़गान तालिबान पाकिस्तान जा सिक्योरिटी ख़दशा ख़तमु कनि। तालिबान रिजीम अफ़गानिस्तान मां पाकिस्तान ते हमलो कंदड़ प्रॉक्सीज़ खे लगाम ॾे। पाकिस्तान सां बुनियादी मसइला आलमी उसूलनि मूजिब बराबरी ऐं गॾियल एतिराम जी बुनियाद ते हल कयो। असां अवां जी बयानबाज़ी सां ख़ौफ़ सदा न थींदासीं। कंहिं बि क़िस्म जी नंढी अगराई जो फ़ैसिलाइतो जवाब ॾींदासीं। दुश्मन पाक फ़ौज ऐं अवाम विच में विछोटियूं पैदा करणु चाहे थो। ऑपरेशन बुनियाद मरसूस सां क़ौम जो पाक फ़ौज ते एतमाद वधीक मज़बूत थियो। पाक त भारत तरफ़ां बेबुनियाद इल्ज़ाम हणिया विया आहिनि।
पाकिस्तान जी हथियारबंद फौज क़ौम जी हिमायत सां सरहदुनि जो दिफ़ा कयो। भारत जा हथ टोकिया सबूत पेश करण इलामत आहे त भारतीय हुक्मरान जमायत पंहिंजनि कुतनि मक़सदनि लाइ दहशतगर्दी खे सियासी रंग ॾिनो। फील्ड मार्शल सैदासी मुनीर जो पाकिस्तान मिलिट्री अकेडमी में पासिंग आउट परेड तकरीब के खिताब। संदस चवण आहे त असली दुश्मन खिलाफ इंतहाई पेशेवराने अंदाज में कार्रवाई कंदे राफेल जहाज़नि खे केरायो। दुश्मन के S-400 सिस्टम समेत केतरनि बेसिस के निशानो बनायो। पाकिस्तान अदद तौर ते वड़े दुश्मन खिलाफ पंहिंजे वाज़े फतह जे करे आलमी बिरादरी जो वक़ार ऐं दाद हासिल कयो। पाकिस्तान जो दिफ़ाई नज़रियो क्रेडिबल डेटरेंस दाइमी तैयारी ते ॿधल आहे, जंहिंमें समूरियुनि सलाहियतुनि जो अहातो कयो वियो आहे। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकुल में 152 PMA लॉन्ग कोर्स पासिंग आउट परेड की तकरीब। खास मेहमान फील्ड मार्शल सैदासी मुनीर परेड जो मुआयनो कयो। 60 टेक्निकल ग्रेजुएट कोर्स, 73 इंटीग्रेटेड कोर्स और 6 लेडी कैडेट कोर्स की पासिंग आउट थी। तकरीब में नौजवान कैडेट्स जो शानदार पासिंग आउट परेड में इराक, मालदीव, यमन, फलस्तीन समेत दोस्त मुल्कन जा 40 कैडेट्स भी शरीक। परेड तकरीब में कतर, माली, श्रीलंका, नाइजीरिया और बांग्लादेश जा कैडेट्स शामिल। बाबर कंपनी के कायद आजम एवार्ड से नवाजो वियो। बनू में सिक्योरिटी फोर्सिस जी ऑपरेशन में 2 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब KP जे इलाइक़े मुगलकोट सेक्टर में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान तारिक खिची ग्रुप के अगवान तारिक खिची ऐं संदसि साथी हकीमुल्ला उर्फ टाइगर मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि खां वॾी मिक़दार में हथियार हथ। तारिक खिची जी दहशतगर्दी लाइ जोड़ियल तंज़ीम गुज़िरियल 2 सालनि खां दहशतगर्द कार्रवाइयुनि में सरगर्म हुई। इहो ग्रुप फितनल ख़्वारिज तालिबान लाइ भत्ताखोरी ऐं अफ़गानिस्तान खां पाकिस्तान में दहशतगर्दनि जी अगराई में सहूलतकारी में मुलविस हुई। पाक अफगान बॉर्डर तुरखम 7 ॾींहनि खां बंद। ॿिन्ही मुल्कनि विच में वापार ऐं पैदल अचु वञु मुकमल तौर ते मुअतल। सरहदी चिकटाट सबबि तुरखम शाहरा ते गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं। माल बरदार गाॾियुनि में पियल सामान ख़राब थियण लॻो। वापारियुनि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त जेकॾहिं बॉर्डर जल्द न खोलियो वियो त वधीक सामान ज़ाया थियण जो ख़तरो आहे। पाकिस्तान ऐं अफगानिस्तान की जंग ख़त्म करण लाइ मुंहिंजे लाइ आसान आहे। पाकिस्तान ऐं अफगानिस्तान की सरहदी चिकटाट खां वाक़िफ़ आहियां। जंगियूं रोकराइण पसंद आहे। 8 जंगियूं रोकराए चुको आहियां, जंहिंमें पाक भारत जंग भी शामिल आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जूं ओवल ऑफिस में सहाफ़ी सां ॻाल्हियूं। डोनाल्ड ट्रंप जो यूक्रेनी हममंसब व्लादिमीर ज़ेलेंस्की सां मुलाक़ात। संदसि चवण आहे त रतोछाण ख़त्म करण जो वक़्तु अची वियो आहे। रूस ऐं यूक्रेन जंगबंदी लाइ डील कनि। ॻाल्हियुनि ज़रिए मामला हल कया वञनि। ॿई धुरियूं पाण खे फातह करार ॾियनि ऐं फ़ैसिलो तारीख़ ते छॾणु घुरिजे। यूक्रेनी सदर व्लादिमीर ज़ेलेंस्की चयो आहे त खेनि यूक्रेन जंगबंदी घुरिजे ऐं हू सदर ट्रंप जी मदद सां यूक्रेन में जंगबंदी लाइ पुरउमीद आहे। सिंध सरकार तरफा केटी बंदर ऐं शाहबंदर में मिनी फिश हार्बर कायम करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी चवण आहे त मनसूबे जो मक़सदु सामूंडी मईशत खे हथी ॾियण ऐं नंढनि माहीगीरनि खे सहूलियतूं फराहम करणु आहे। नयूं मिनी बंदरगाहूं कराची फिश हार्बर जो दबाव घटाईंदियूं ऐं एक्सपोर्ट मयार खे बहितर कंदियूं। मनसूबे ते 1 अरब 35 करोड़ रुपया ख़र्च थींदो। 3 सालनि में मुकमल थियण जो काथो लॻायो वियो। मिनी फिश हार्बर लाइ माली सहायता सूबाई ऐं गैर मुल्की ज़रियनि मां हासिल कई वेंदी। इसराइल की गज़ा में अमन मुआहिदे की भंकड़ी। गाड़ी ते जहाज़ ज़रिए हमलो। एक ही कुटुंब जा 11 ॼणा शहीद। शहीदन में 7 ॿार ऐं 3 औरतूं शामिल। हमास तरफां जंगबंदी बावजूद इसराइल अगराई जो मुज़म्मत। हमास गज़ा अमन जे मुआहिदे ते अमल कंदे वधीक हिकु यरगमाली जो लाश इसराइल हवाले करे छॾियो।